अस्सलाम वालेकुम नाज़रीन, घड़ी टीवी न्यूज़ में वलीकार और मादनी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। आवामती पेट्रोल बम किराण का पोइ बिजली जा झटका ॾियण जूं तैयारियूं। मुख़्तलिफ़ कंपनियुनि पारां बिजली चार्ज वधाइण लाइ दरख़्वास्त नेपरा हवाले। महांगाई जे मारियल अवाम ते वधीक 17 अरब 85 करोड़ रुपयनि जो भार विझण लाइ हिकु ॿी दरख़्वास्त नेपरा खे ॾिनी वई। बिजली तक़सीम कंदड़ कंपनियुनि पारां ॾिनल दरख़्वास्त में साल जी पहिरीं 3 माही में एडजस्टमेंट क़ीमत में आवाम खां उगाड़ी जी घुर कई वई। पेस्को अरबन रुपया एडजस्टमेंट क़ीमत में उगाड़ जी दरख़्वास्त नेपरा खे ॾेई छॾी। नेपरा जो चवणु आहे त कंपनी जी दरख़्वास्त ते ॿुधणी 12 जनवरी ते थींदी। पेट्रोल महंगो थियण बाद मुल्क में महंगाई की शरह बुलंद तरीन सतह ते पहुंची वई। आम इस्तेमाल जूं शयूं महांगी थियण सां मुल्क में महंगाई की शरह 22 महीननि की बुलंद तरीन सतह ते पहुंची वई। नाड़ेवारी वज़ारत जे तर्जुमान मुज़म्मिल असलम चयो आहे त पेट्रोल की कीमत में बाद आलमी मालियाती फंड जी शर्त तय कई वई आहे। सॼी दुनिया में महंगाई जो तूफ़ान आहे। अहिड़ी महंगाई 2008 में बि ॾिसण में आई। मुल्क के 3 वॾनि शहरनि में कोरोना जो नओं क़िस्म ओमिक्रॉन तेज़ीअ सां वधण लॻो। एनसीओसी मौसूब इस्लामाबाद, कराची ऐं लाहौर में कोरोना जी ॾखण अफ़्रीकी क़िस्म ओमिक्रॉन जी तेज़ीअ सां वाधि थी रही आहे। हिन वक़्त ताईं इस्लामाबाद में 64, लाहौर में 77 ऐं कराची में 11 ओमिक्रॉन जे केसनि जी तस्दीक थी आहे। पंजाब में ओमिक्रॉन केसनि जो अंग 170 थी वियो। सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना जा 403 नवा केस रिपोर्ट। 5857 मरीज़ इलाज हेठि। 136 मरीज़नि जी हालत गहती चोगी। वॾे वज़ीर आदिल शाह जो चवणु आहे त 15 कोरोना मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। 24 कलाकनि दौरान 2,65,684 माण्हुनि खे वैक्सीन कई वई आहे। ओमिक्रॉन सबब पाकिस्तान में नई लहर अची रही है। एहतियात करणो पवंदो। वो कोरोना से मामले ते कंहिं सूबे सां फर्क नथो रखे। कोरोना से मामले ते सियासत खे न आणण घुर्जे। सिंध पंहिंजी ज़रूरत खां वधीक कणक पैदा कंदो आहे। उन बावजूद पंजाब जी भेट में सिंध में अटे जो अघु वधीक आहे। सिंध में 20 अरब रुपयनि जी कणक हुआ खाए पिया। एनसीओसी सरबराह असद उमर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध हुकूमत कणक चोरी कंदड़ कुअनि खे पकड़ियो। हिकु कुओ कोरोना फंड जा 40 अरब रुपया खाई वियो आहे। उन कुए एलएनजी खरीदारी में क़ौम जा 600 अरब रुपया चोरी कया। कुछ कुअनि मुल्क में खंड ऐं कणक जो बहिरान पैदा कयो। सूबाई वज़ीर सईद गनी जो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। पीडीएम सरबराह पारां बिना देर मुल्क में आम चूंडूं कराइण जो मुतालबो। मौलाना फजल रहमान चयो आहे त 23 मार्च ते पूरी क़ौम महंगाई खिलाफ़ इस्लामाबाद ताहां मार्च कंदी। नाहिल हुकूमत मुल्की मशरक़ खे तबाह ऐं महांगाई सबब माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। मिनी बजट ते को बहस न थियो। पार्लियामेंट खे बिलडोज़ कयो वियो। पीपल्स पार्टी ऐं एमपी खे कॾहिं बि पंहिंजो मुखालिफ़ न सम्झो। ॿिन्ही जमातनि खे अपोज़िशन जो हिसो सम्झो आहे। ॿिन्हिनि जी सोच पीडीएम जहिड़ी आहे। नवाज शरीफ के वापस आणण लाइ अटॉर्नी जनरल के हिदायत कई है। शहबाज शरीफ नवाज शरीफ के वापस आणण लाइ ज़मानत ॾिनी हुई। नवाज वापस न आयो तो शहबाज खिलाफ दरख्वास्त दाखिल कराई वेंदी। सिंध समाज के वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी कराची में आलमगीर खान सां संदसि वालिद जी फोटकी ते तासिर बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे दावा कई आहे त आलमी सतह ते महांगाई जो असर पाकिस्तान ते पियो आहे।
पाकिस्तान में मईशियत सुधरी रही है। नेशनल 15 का 20 जनवरी ताईं पास थी तो संदर्भ सवणाहित पंजाब में सेहत कार्ड की सहूलियत ॾेई छॾी आहे। सिंध बि सेहत कार्ड जारी करे। मुस्लिम लीग नून जे अॻवान हिसन इक़बाल चयो आहे त हुकूमत नवाज शरीफ फोबिया में मुब्तला आहे। पूरी वफ़ाक़ी काबीना जो इजलास नवाज शरीफ ते थींदो आहे। 9 साल 9 चूंडनि जो साल हूंदो। गांधी जी मैंडेट रखंदड़ हुकूमत जी वापसी जो वक़्तु अची वियो आहे। नून लीग तर्जुमान जो चवणु आहे त नवाज शरीफ पंजाब सरकार जी सिफारिश ते अतिया जी इजाज़त सां पढ़े वियो। इलाज मुकम्मल थियण ऐं डॉक्टर जी इजाज़त सां ई वापसि ईंदो। मरियम रगसेब जो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जे बयान ते रद्दअमल। इमरान खान के सदमो आहे त सिंध में कैंसर जो मुफ्त इलाज थिए थो। वज़ीर आज़म जी माली सहूलियतकारी दवाउनि की क़ीमत में वाध कई। आवाम पूरी हुकूमत जे पूरे वाइदनि खे बेहतर तरीक़े सां सम्झे थो। पीपी पार्लियामेंटेरियन शाज़िया अतामरी फवाद चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इमरान खान कोरोना फंड जे 140 अरब रुपयनि जो हिसाब ते इंसानी जानूं बचाइण वारियूं दवाऊं ग़रीबनि जी ख़रीद करण खां मथे आहिनि। सिंध वाहिद सूबो आहे जिते कैंसर गुर्दनि ऐं दिलि जी बीमारियुनि जो मुफ़्त इलाज थींदो आहे। पंजाब के फ़ीसदो मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू इलाज लाइ सिंध अचनि था। माशरो करप्शन ऐं जिन्सी ॾोहनि खे मूड़ी रहियो आहे। जिन्सी ॾोहनि में तेज़ी सां वाधारो आयो आहे। बदनवान क़यादती करप्शन खे क़बूलण जोॻो बणाईंदी आहे। वज़ीर आज़म इमरान खान मज़हबी स्कॉलर सां मुकालमे में ॻाल्हाईंदे चयो आहे त मोबाइल फ़ोन जे करे मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मोबाइल फ़ोन ते मालूमाती मवाद सां गॾु फ़हिरिस्त मवाद बि मिलंदो आहे। ज़्यादती जा वाक़िया औरतुनि सां गॾु ॿारनि सां बि थी रहिया आहिनि। ज़्यादती जे वाक़िअनि ख़िलाफ़ विढ़णो पवंदो। कराची पुलिस एंड बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे नस्ला टावर केस में नामज़द ऑफिसरनि जा नाला PNI लिस्ट में शामिल करण लाइ FIE खे ख़त लिखी छॾियो। जांच पुलिस पारां 37 ऑफिसरनि जा नाला PNI लिस्ट में शामिल करण लाइ FIE खे ख़त लिखियो वियो। DIG ईस्ट मुक़दस हैदर चयो आहे त SPCI जा ऑफिसर जांच में शामिल कया विया आहिनि। उन्हनि जा नाला PNI लिस्ट में शामिल कया वेंदा। SPCA जा 6 खां 8 ऑफिसरनि जांच में सहकार करे रहिया आहिनि। सिंध आबादगार वोट पाया पंजाब के जलालपुर ऐं चौबारा के नासिर थान ते गर्दी ज़ाहिर। एशिया तरक्याती बैंक के तकरारी रिकान की फंडिंग ते नज़रसानी की अपील। सिंध आबादगार वोट के इजलास में चयो वियो आहे त अब स्ट्रीम में पानी घुर्ज खां वधीक खणण सबबि अॻई पूरो डेल्टा सख्त मुतासिर थियो आहे। उन करे पंजाब की इस्सा तरफ़ जलालपुर ऐं चौबारा के नासिर ॾिनल NOC मंतक जे उबतड़ आहे। पेंडोरा पेपर्स की जांच लाइ चूंडियल जायसी कमीशन की जांच आखिरी मरहले में दाखिल। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी तस्दीक करे छॾी। कमीशन 700 मां 240 नालनि में अक्सरियत की जांच मुकम्मल करे वरिती। 200 खां वधीक पाकिस्तानी जवाब जमा कराए छॾियो। अक्सरियत मनी लॉन्ड्रिंग जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। कमीशन मूजिब ICI जे वधीक नाला मोकिले त उन्हनि जी बि जांच थींदी। फैक्ट फाइंडिंग इंक्वायरी जो पहिरियों मरहलो जनवरी जे आख़िर ताईं पूरो थियण जो इम्कान आहे। सिंध में सियारे जो मौक़िलो ख़त्म। सुभाणे खां स्कूल खुलंदा। कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में बि तालीमी सरगर्मियूं बहाल थी वेंदियूं। कोरोना SOPs जी पाबंदी लाज़मी करार। टंडे वाक़े में ट्रॉलर मां यूरिया भां चोरी करण वारे वाक़े जो 50 खां मथे माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई कंदे 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। भां जूं 100 बोरियूं हथ कयूं।
सिंध कोट बस सां घुसखोरी बाबति वंगुर ऐं खोसा बिरादरी जी विंदुरियुनि में छेड़ो। फारिग में हिकु ॼणो अब्दुल नबी खोसा मासी पियो, मर इस्पताल मुंतक़िल। कालकी लकी गुलाम शाह जो रवासी अब्दुल्ला सोलंकी धाड़ेलन वटि यरगमाल। मौक़ी अब्दुल्ला सोलंकी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। मौक़ी वीडियो में चयो आहे त एसएसपी धाड़ेलन जा कुछ माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, जंहिं सबबि केस अगवा कयो वियो। केस रंग में गोली पिण लगी आहे। एसएसपी शिकारपुर उन्हनि जा माण्हू आज़ाद करे ॿी सूरत में धाड़ेल केस क़तल करे छॾींदा। खैरपुर यूनिवर्सिटी जो मुलाज़िम सकर मां मुबैना तौर अगवा। मुखबी हाकिम फोटो जे भाउ हफ़्तार फोटो जो चवण आहे त भाउ की शादी जी दावत तां वापसि ईंदे सकर बस टर्मिनल तां अणसुञातल हथियारबंद ज़बरदस्ती कार में विझी खणी विया आहिनि। लाहौर जे ग्रेटर इकबाल पार्क में बुरको पाए औरतुनि खे हिरासा ऐं तंग कंदड़ 2 नौजवान गिरफ़्तार। थाणे मुंतकिल। पुलिस वाजिब जवाबदार सुबान ऐं उस्मान बुरको पाए पार्क में ईंदड़ फैमिलीज़ खे हिरासा करे विया हुआ। अमेरिकी शहरी खैबर पख्तूनख्वा में पौना 3 करोड़ रुपयनि एविस क़ौमी जानवर मार्को जो शिकार करे सिंध पाण सां गॾु खणी वियो। साल जे तोशी मार्को तहफ़ुज़ वारे मर्कज़ में अमेरिकी शहरी ब्रांड कैंसल हॉलैंड 9 सालनि जे मार्को जो शिकार कयो। अमेरिकी शहरी शिकार लाइ $60,000 जी ॿोली लॻाई हुई। अमेरिकी शहर इनाम तौर मार्को जा 45 इंच डिघा सिंध पाण सां गॾु खणी वियो।